कढायो घर बचायो, पानी कढायो घर बचायो, इंसानन नाते महफूज करायो, इंसानन नाते इंसानन जी जिंदगी महफूज करायो, इंसानन जी जिंदगी महफूज करायो, इंसानन जी जिंदगी महफूज करायो, माण्हुनि खे बीमारियुनि खां बचायो वॾो ज़ुल्म आहे ज़ुल्म जे ख़िलाफ़ साईं जाॻायो साईं बिल्कुलु साईं ॻोठ पाणी जी लपेट में न असांजा ज़ुल्म आहे साईं माल मता साईं हेॾा ॾिसो पिया इहो जेको अचे पियो पाणी सां वॾो ज़ुल्म आहे साईं असांजा 15 ॻोठनि जेके पाणी सां ज़ुल्म आहे ख़ुदा रा असांजी मदद कयो असांजी अपील कयो असांजा ज़ुल्म आहे वॾो साईं असां तव्हां सभिनी खे हथ जोड़े अर्ज़ा कयूं असांखे ॿियो को गवर्नमेंट मां असांखे पाणी कराए ॾिनो वञे सभिनी खे असां अपील था कयूं असांजो ज़ुल्म आहे साईं असांजे ॻोठनि जा वॾा ज़ुल्म आहे साईं रिज़ल्ट ॾिसो पिया जेको बिल्कुलु असांजो मेन रस्तो आहे जेको मेन रस्तो आहे साईं 1.5 किलोमीटर 1.5 किलोमीटर 15 ॻोठ लपेट में आहे जेको ही रस्तो आहे असांजो 15 ॻोठ सां साम्हूं जेको 1.5 किलो मुसलसिल पाणी जे ठाहे माना असांजो मेन रस्तो अच्छा घरनि में घणो पाणी आहे घरनि में माना तक़रीबन 2 फुट खनि पाणी आहे जेके 4-5 ॻोठ आहिनि जंहिंमें कलंदर बिश कोसो मोहम्मद जुमन कोसो ऐं मोहम्मद जाबिर कोसो ऐं असाब कोसो जेके मुसलसिल पाणी जे हेठि आहिनि ऐं जेको